कथा तो ठीक सां ॿुधूं कोन था तप वरी काॾो कंदासीं असां। हरे राम। तप जे बल सां ई ब्रह्मा संसार जी रचना कंदा आहिनि। तप जे बल सां ई श्री विष्णु भगवान सॼे जगत जो पालन कंदा आहिनि। तप जे बल सां ई शंकर भगवान रुद्र रूप सां जगत जो संहार कंदा आहिनि। तप जे बल सां ई शेषनाग जी धरतीअ खे धारण कंदा आहिनि। तप बल रचई प्रपंच विधाता, तप बल विष्णु सकल जग त्राता, तप बल शंभु करहि संघारा, तप बल शेष धरे मही भारा, तप आधार सब सृष्टि भवानी, कर जाए तप अस जिय जानी, सुनत बचन विस्मित महतारी, सपन सुनायऊं गिरहि हंकारी। तप जे बल सां ब्रह्मा जी संसार जी रचना कंदा आहिनि। तप जे बल सां विष्णु भगवान पालन कंदा आहिनि। तप जे बल सां शंकर भगवान संहार कंदा आहिनि। तप जे बल सां शेषनाग जी धरती धारण कंदा आहिनि। हे भवानी, सॼी सृष्टि तप जे आधार ते आहे। अहिड़ो जीअं में सम्झी करे तूं वञी करे तप कर। पार्वती माता चए थी, गोरो गोरो सफ़ेद चिट्टे रंग जो ब्राह्मण गौर वर्ण खीर जे समान, उहो मूंखे उपदेश करे वा। चओ हरे राम। सपने में अहिड़ो जीअं में सम्झी तूं तप कर। इहा ॻाल्हि ॿुधी करे माता खे ॾाढो अचरज थियो ऐं उन पंहिंजे पति हिमवान खे सॾु कराए उहो सपनो ॿुधायो। माता पिता खे कई तरह सम्झाए करे वॾे ख़ुशीअ सां पार्वती माता तपस्या करण हली। बोलो पार्वती माता की। नंढी उम्र में, बचपन में प्यारा कुटुंबी पिता माता सभु व्याकुल थिया। कंहिं जे मुंहं खां काई ॻाल्हि नथी निकिरे। तॾहिं वेद शिरा मुनि अची करे सभिनि खे सम्झाए करे चयो। कहिड़ा मुनि? वेद शिरा। पार्वती माता जी महिमा ॿुधी करे सभिनि खे समाधान थियो। उन्हनि ॿुधायो त पार्वती साधारण कन्या कोन्हे। वेद शिरा मुन आए तब सबहि कहा समझाए, सबहि कहा समझाए, पार्वती महिमा सुनत रहे प्रभु दहि पाए। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय जय, पवन सुत हनुमान की जय जय, बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। प्राणपति शंकर भगवान जे चरणन के दिल में धारण करे पार्वती माता वन में वञी करे तप करण लगी। पार्वती माता जो शरीर तपस्या जे योग्य न हो, तरी भी पति जे चरणन के सुमरन करे उन्हनि शरीर जा सुख भोग छॾे छॾिया। स्वामी जे चरणन में नित्य अनुराग पैदा थियण लॻो। तप में अहिड़ो मन लॻो कि शरीर जी सॼी सुध विसरी वई। 1000 साल तक उन्हनि फूल मल मूल कंद मूल फल थींदा आहिनि हिकिड़ा जेके ज़मीन मां निकिरंदा आहिनि, ॿिया जेके वण ते लॻंदा आहिनि, हा न। बाक़ी हे न सम्झिजो भई तूरी लौकी ऐं पेठा जीअं असां बढ़िया एकादशीअ में पनीर जी भाॼी थी वई, इहे सभु न। कंदमूल फल जल, रामफल ॾिठो अथव? रामफल, हा न। हा, जीअं हेठों जेके निकिरंदा आहिनि ज़मीन मां उनखे मूल चवंदा आहिनि। ऐं कंद जी शकर कंद थींदी आहे, गजर थी वई, हा न। ऐं फल थी विया, जल थी वियो। हिते केवल मूल ऐं फल, कंद बि न, मूल ऐं फल खाधा। चओ हरे राम। घणा साल तपस्या कई माता जी? 1000 साल मूल फल खाई, वरी 100 साल ॿिया साग खाई करे तपस्या कई। यानी घणा साल थिया टोटल? चओ न, 1100 साल। वरी कुछ ॾींहं जल ऐं वायु जो भोजन कयो। ये ध्रुव महाराज तपस्या कई। कुछ समय केवल जल पीतो, वरी जल भी छॾे छॾियो, केवल सांस खई। वरी कुछ ॾींहं कठोर उपवास कया। जेके बेलपत्र सुकी करे धरतीअ ते किरंदा हुआ, तोड़ींदी बि न हुई, बेलपत्र उहे खाई करे पार्वती माता 3000 साल
वरी तपस्या कई। घणा 3000 11 पहिरियों विच में अलाए घणा उहे स्पष्ट न आहे। वरी सुका पन्ना खाइण बि छॾे ॾिनई। चओ हरे राम। सुका पन्ना छॾे ॾिनई तॾहिं पार्वती माता जो नालो थियो अपर्णा। पर्ण यानी पत्ता, ऐं पतनि जो बि त्याग करे छॾियईं त पार्वती माता जो ई नालो पइजी वियो। बोलो श्री अपर्णा माता की। इन करे अपर्णा। असां कई नाला त खणंदा आहियूं, हर नाले में रहस्य अथव। ओम जयंती, मंगला, काली, भद्र काली, कपालिनी, दुर्गा, क्षमा, शिवा, धात्री, स्वाहा, स्वधा, नमोस्तुते। हिकु हिकु नाले जा रहस्य अथव। ईअं न सम्झो कथाऊं भरियल पयूं अथव। हरे राम। क्षमा आहे त ईअं ई न, उहो क्षमा जी मूर्ति आहे, हुन में दया करुणा आहे। ईअं न ते तहस नहस करे हाल चाल ख़राब करे छॾे, गुस्सो करण वारी हुजे ऐं नालो शांति देवी, ईअं न आहे। चओ हरे राम। हरे राम। नालो पइजी वियो अपर्णा। तपसा माता उमा जो शरीर छीण ॾिसी करे आकाश मां गंभीर ब्रह्मवाणी थी। हे पर्वत राज जी कुमारी, ॿुध तुंहिंजो मनोरथ सफल थियो। तूं हाणे सभु न सहण वारा कष्ट कलेश तपस्या त्यागे छॾ। हाणे तोखे शिवजी मिलंदा। आकाशवाणी थी। भयो मनोरथ सफल तव सुन गिरिराज कुमारी। रामा सुन गिरिराज कुमारी। परिहर दुसह कलेश सब अब मिली है त्रिपुरार। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय। हे भवानी, धीर मुनि ज्ञानी ॾाढा थिया आहिनि, पर तो जहिड़ो कठोर तप कंहिं न कयो आहे। अहिड़ी आकाशवाणी थी। हाणे तूं हिन श्रेष्ठ ब्रह्मा जी जे वाणीअ खे सदा सत्य ऐं निरंतर पवित्र सम्झी करे पंहिंजे हृदय में धारण कर। ब्रह्मा जी आकाशवाणी पे हाणे सोचियो, पार्वती माता आहे, सदा खां शिवजीअ जो अधु शरीर आहे। उन्हनि बि तपस्या कई, हा न, केॾी कठिन कई, हज़ारे साल कई। सोचो असां त चाहींदा आहियूं कि ईअं ई भॻवानु मिली वञनि, कुझु न कयूं असां। चओ हरे राम। गंभीरता सां ई न वठंदा आहियूं भाई। लेकिन ॾिसो, भगवान भगवती माता भी तपस्या कई आहे, नर नारायण भगवान भी तपस्या करे रहिया। ये सब सिखारे त रहिया आहिनि असांखे। जॾहिं तुंहिंजा पिता तोखे सॾु करणु अचनि त हठ छॾे करे घर हली वञजां। जॾहिं तोखे 7 ऋषि मिलंदा तॾहिं इन वाणीअ खे ठीकु सम्झजां। यानी परीक्षा भी प्रमाण भी ॾेई छॾियो ब्रह्मा जी। इन तरह सां चयल आकाशवाणी ब्रह्मा जी जे वाणीअ खे ॿुधंदे ई पार्वती माता ॾाढो प्रसन्न थी वई ऐं ख़ुशीअ जे करे उनजो शरीर पुलकित थी वियो। याज्ञवल्क्य जी भरद्वाज ऋषि खे था चवनि त मां पार्वती जी जो सुंदर चरित्र ॿुधायो, हाणे शंकर भगवान जो सुहिणो चरित्र ॿुधो। या कथा केरु था ॿुधाइनि कंहिंखे? चओ हरे राम। जॾहिं खां सती माता अची करे शरीर त्याग कयो तॾहिं खां शिवजीअ जे मन में थियो वैराग्य। उहे सदा श्री रघुनाथ जो नाम जपण लगा ऐं जाते काथे श्री रामचंद्र जे गुणनि जी कथाऊं ॿुधण लगा। चिदानंद सुख जा धार, काम खां रहित शंकर भगवान, सभिनी लोकनि खे आनंद ॾियण वारा भगवान श्री हरि श्री रामचंद्र जी खे हृदय में धारण करे भगवान जे ध्यान में मस्त थी करे धरतीअ ते घुमण लगा। जपहि सदा रघुनायक नामा, जपहि सदा रघुनायक नामा,
जहाँ तह सुनहि राम गुण ग्रामा राम जय जय 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 राम श्री राम जय राम जय 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 राम जय राम जय 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 जय राम चिदानंद सुखधाम शिव विगत मोह मद काम बिचरह महिधर सकल लोक अभिराम सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। ठीक 75 दोहा विश्राम थिया बालकांड वॾो तो भाई हा न हरे राम हरे कृष्ण घणा कांड थींदा आहिनि भाई श्री रामचरित मानस में कांड यानी भाग कांड यानी घटना न हिन में कांड यानी भाग घणा कांड आहिनि रामचरित मानस में हाँ हाँ 7 माण्हुनि खे बि पतो कोन्हे व्हाट्सअप तो बढ़िया चेक कंदा आहियूं असां फेसबुक इंस्टाग्राम नओं पैदा थियो आहे हाँ भाई चरणों में तेरे स्वीकारो नमन राधा रमन लिरिक्स मोकिली थी मैंने तो क्या थी ना अथई अथई मोकिले मोकिले हाँ सूरत में गाईंदे तुरत कोरस वाह हाँ भाई कल एकादशी जी हीअ चिट्ठी बाक़ी हुई हिन चिट्ठीअ जो सार आहे भगवान जी कृपा की सपने में भगवान था अचनि श्री कृष्ण ऐं उन्हनि सां संगत ॻाल्हाए थी तव्हां भले तव्हांखे सपनो न आयो हूंदो अलॻि मैटर आहे लेकिन तव्हां आया हो सपने में भगवान सां इंक्लूड जी खीर में जुअर में जंड हा न त तव्हांजी ऐं भगवान जी हिन में ॾाढी सुंदर वाणी ध्यान सां ॿुधिजो त एक बार भगवान श्री कृष्ण धरती पर आए और बाबा आनंद राम दरबार पहुंचकर संगत से बोले कि हे प्यारी संगत मैं कृष्ण आप लोगों को दर्शन देकर अपने साथ वैकुंठ धाम ले जाने के लिए आया हूँ सिंधी में पढ़ा छा अचेव थी हिंदी में सम्झ में इहो मजाक न सच में सपनो आयो अथव हा न साईं जन खे सपनो आयो आहे ऐं सपने में ॾिठो अथऊं इहो त हिकु बार भगवान श्री कृष्ण धरतीअ ते आया ऐं दरबार साहिब पहुता संगत के चवण लगा त प्यारी संगत मां भगवान श्री कृष्ण तव्हांखे दर्शन ॾेई पाण सां गॾु वोकुठ वठी वञण जे लाइ तव्हांखे आयो आहियां तॾहिं संगत छा ॻाल्हायो तव्हां छा ॻाल्हायो आहे हिते थोरो वीचार कयो तव्हांजो ई जवाबु आहे हिते सभिनि जा अलॻि अलॻि वीचार हूंदा कोई त चवंदा बसि हाणे त चप्पल बि न पाइणी आहे तुरंत वठी हलो प्रभु हा न वरी काॾो मौक़ो मिलंदो पतो न आहे छा थी वञे हरे राम लेकिन पंहिंजा पंहिंजा भाव आहिनि ओॾी महिल जेको भाव हो संगत चवण लॻी त हे प्रभु इहा वॾी कृपा जी ॻाल्हि आहे कि तव्हां असांखे दर्शन ॾिनो आहे उन सां वॾे सौभाग्य जी इहा ॻाल्हि आहे कि तव्हां असांखे पाण सां गॾु वैकुंठ धाम बि था वठी हलो हाणे तव्हां सां गॾु वञण में असांखे कोई एतिराज़ न आहे परंतु हे प्रभु वञण खां पहिरियों असां तव्हां खां कुझु पुछण था चाहियूं भगवान श्री कृष्ण चवनि था हा हा जेको पुछणो तो पुछो तॾहिं संगत चवण लॻी पहिरीं ॻाल्हि प्रभु दया करे ॿुधायो त छा तव्हांजे वैकुंठ में बि बाबा आनंद राम दरबार आहे छा ॿियो प्रश्न छा तव्हांजे वैकुंठ में संतनि जा परिवार आहिनि ॾिसो ईअं हनुमान महाराज जी कथा ईंदी आहे कि भगवान चवनि था हनुमान जी हलो हाणे वैकुंठ प्रभु वैकुंठ मां न हलंदुमि छो उते तव्हांजी कथा हूंदी आहे त चवनि था कथा त हिते हूंदी आहे उते असां हूंदा आहियूं
त वञो प्रभु मां तव्हांजी कथा ॿुधी करे अचां थो, हा न भाई। 9 ॾींहं 9 महीना 9 साल घणा ॾींहं वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे, मां सदा तव्हांजी कथा ई ॿुधंदो रहंदुमि। त भॻवानु चवनि था अगरि उते इहो सभु हुजे हा त मां तव्हांजे विच में छाजे करे अचां। चओ हरे राम। जाते कोई कुंठा नाहे उनजो नालो वैकुंठ आहे। संगत चवण लॻी त हे प्रभु तव्हांजो वैकुंठ तव्हांखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। असांखे त सिर्फ़ु हीअ दरबार साहिब ई रास ईंदी आहे। श्री कृष्ण भॻवानु प्रसन्न थी करे चवण लॻा त मां तव्हां संगत जे भावनाउनि सां ॾाढो प्रसन्न आहियां। तव्हांखे संगत खे मां वर ॾियणु चाहियां थो। संगत चवण लॻी हे प्रभु असांखे तव्हां इहो ई वर ॾियो कि हर जन्म में असांखे बाबा आनंदराम दरबार जहिड़ो द्वार मिलंदो रहे। जॾहिं बि जन्म मिले तव्हांजो अहिड़ो द्वार मिले। श्री कृष्ण संगत खे तथास्तु ईअं ई थींदो ईअं चई करे अंतर्धान थी विया। चओ हरे राम। त इहे सभु ॻाल्हियूं जेके तव्हां ॿुधियूं आहिनि इहे सुबुह जो 4 बजे सुपिने में भॻवानु श्याम सुंदर जी संगत जी इहा भक्तीअ जी जेके ॻाल्हियूं हलियूं इहे सुबुह जो सुपिने में थियूं। त भॻवानु वाक़ई आहिनि। तव्हां वैकुंठ जहाँ कीर्तन तेरा, हे त भॻवान जा वचन आहिनि भाई। असांखे उहो प्रेम न आहे कि ॾिसी सघूं। भॻवान त चवनि था न भाई मद भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद। त हे नारद मुंहिंजा भक्त जाते मुंहिंजो कीर्तन कंदा आहिनि कथा कंदा आहिनि उते ई मां रहंदो आहियां। हा न हनुमान जी बि यत्र जाते जाते कथा हलंदी आहे उते नेण भरे करे पहुची वेंदा आहिनि। चओ हरे राम। इन करे न बहाएं अपने मन में वहम का कोई दरिया, आत्मा को परमात्मा से मिलाने का सत्संग ही है एक जरिया। बोलो वृंदावन। श्री कृष्ण गोविंद। गोपाल दामोदर। दयाल दुख भंजन पूरन कृपाल। बस भाई ॿियो कोई तो फरमाइश ना है, यही है ना बस। हलो भाई कयो नमन हाणे भगवान खे। तव्हां लिरिक्स कढी रखंदा क्यों, हा न। आई एम टू मच वेसर खाधा। जी चरणों में तेरे स्वीकारो नमन राधा रमन। चरणों में तेरे स्वीकारो नमन। हृदय सां दिल सां राधा बारंबार नमन कंदा रहो। चरणों में तेरे स्वीकारो नमन राधा रमन। चरणों में तेरे स्वीकारो नमन हे राधा रमन। छूटे ये भवसागर से आवागमन राधा रमन। छूटे ये भवसागर से आवागमन राधा रमन। चरणों में तेरे मेरे कर्मों का मेरा हरि तू रखना ना हिसाब। बिन कारण कृपा करके तू रखना आस पास। मेरे कर्मों का हरि तू रखना ना हिसाब। बिन कारण कृपा करके तू रखना आस पास। दर्शन दे करना
मेरे शीतल नयन राधा रमन। दर्शन देकर करना ये शीतल नयन हे राधा रमन। चरणों में तेरे दे दो ना विश्वास, दे दो ना विश्वास कि मन की मर्जी दूर हो। देखें जहां भी नजरें एक तेरा नूर हो। दे दो ना विश्वास कि मन की मर्जी दूर हो। देखे जहां भी नजरें एक तेरा नूर हो। आनंद की लहरों में हो तेरा भजन राधा रमन नमन। आनंद की लहरों में हो तेरा भजन हे राधा रमन। ओ चरणों में तेरे स्वीकारो नमन नमन राधा रमन। चरणों में तेरे स्वीकारो नमन आरम्या राधा रमन। छूटे ये भवसागर से आवागमन राधा रमन। बोलो छूटे ऐसे करो। भवसागर से आवागमन ओ राधा रमन। चरणों में तेरे। बोलो राधा रमण भगवान की जय। हाँ। जय गोविंद गोविंद गोपाला, जय जय गोविंद गोविंद गोपाला। जय जय मुरली मनोहर नंदलाला। मुरली मनोहर नंदलाला। हाँ जय जय गोविंद गोविंद गोपाला। जय गोविंद गोविंद गोपाला। हो जय जय मुरली मनोहर नंदलाला। जय मुरली मनोहर नंदलाला। जय गोविंद गोविंद गोपाला। जय गोविंद गोविंद गोपाला। हो जय जय गोविंद गोविंद गोपाला। जय गोविंद गोविंद गोपाला। हो जय जय मुरली मनोहर नंदलाला। जय जय मुरली मनोहर नंदलाला। हो जय जय मुरली मनोहर नंदलाला। जय मुरली मनोहर नंदलाला। जय गोविंद गोविंद गोपाला। गोविंद गोविंद गोपाला। जय जय मुरली मनोहर नंदलाला। जय मुरली मनोहर नंदलाला। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। 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 हे
नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव बोलो राधे राधे श्याम श्री राधे 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 श्याम राधे श्री 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 राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे श्री राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 जय जय श्री राधे बोलो वृंदावन बिहारी हरि लाल लाल श्याम की सुंदर जय, भगवान भगवान की जगत गुरु जय, श्री चंद्र भगवान भगवान की ओम शांति जय। हरि ओम हरि ओम कोमल चित अति दीन दयाला कारण बिन रघुनाथ कृपाला हरि व्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रगट हो ही मैं जाना हरि ओम भूर भुव स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम शांति 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 ओम बोलो श्री जगदम्बे की जय। श्री जय गौ माता की जय श्री धरती माता की जय जन्मदिन है अब काली आशीर्वाद दे 3 बार जी हाँ भगवान खूब भंडार भरपूर रखन ऐं जन्म नक्षत्र सजो जीवन भर दीर्घायु चिरायु थी करे भगवान जी खूब भक्ति कन नाम जपिन सेवा कंदा रहन इहा ही प्रार्थना है कृपा कृष्ण की मिलती ही रहे श्याम गुरु की चलती रहे हाँ मिले श्री संगत का प्यार दुआ मेरी हो कबूल खुशियाँ मिले भरपूर खुशियाँ मिले भरपूर खुशियाँ मिले भरपूर आपको खुशियाँ मिले भरपूर खुशियाँ मिले भरपूर खुशियाँ मिले भरपूर बोलो राधा और कृष्ण चंद्र की जय आज आपको पार्थ चावला गोपाल दामोदर बताएंगे बड़े प्रेम से सुनिए गोपाल दामोदर दीनदयाल दाता दीनदयाल धुंदन अरे धुनबंदन फुलंती पहाड़ पूरो ॿुधायो 5 ई नाला जोरदार ताड़ियूं भाई हा वाह भाई छा पुछे गोपाल दामोदर दुखभंजन काका छा ईअं पुछे न दुखभंजन अरे अच्छा अच्छा हलो बढ़िया पाए बाल बाल गोपालन ते
कि उन्हनि केतिरा बार चयो हूंदो तॾहिं त वीचारे खे नाला यादि थियनि। खूब बार दीर्घायु थियनि, खूब ठाकुर जी राधा रानीअ जी सभिनी बाल गोपालन ते कृपा थिए। बोलो युगल सरकार भगवान की। जय। ओहो कथा विश्राम होत है, कृपा करो हनुमान, श्री राम लक्ष्मण जानकी, सदा करो कल्याण सियावर रामचंद्र की जय जय। जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय।